खबर शामिल कयूं पिया सदरजी ڀٽيون खां। सदरजी ڀٽيون लॻ ॻोठ ڪريم ॾिनो ॼण जे बॉइज़ प्राइमरी स्कूल मां नामालूम चोर छत पखा सोलर प्लेटूं ऐं बैटरी ऐं ॿियो सामान चोरी करे विया। स्कूल इंतज़ामिया ऐं ॻोठाणन जो एहतजाज। रिपोर्ट मोजब सदरजी ڀٽيون जे ॻोठ ڪريم ॾिनो ॼण जे गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल मां नामालूम चोर छत पटे ताला ټوڙي स्कूल मां 5 छत पखा 2 सोलर प्लेटूं 1 बैटरी ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया। स्कूल जे استادن ऐं ڳوٺاڻن استاد روشن अली ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त स्कूल मां नामालूम चोर छत पखा सोलर प्लेटूं बैटरी ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थी विया आहिनि, जंहिं जे अब्दुलरहमान उनड़ थाणे ते नामालूम चोरनि खिलाफ NC दाख़िल कराई वई आहे। SSP खैरपुर खां मुतालबो कयो त स्कूल मां थियल चोरी वापसि कराए परेशानी ख़तमु कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिम जो पननि जा रिम हुया जी उहे बि कोन्हनि पर आशा हुन रिम असांखे मिलंदियूं गवर्नमेंट स्कूल कोन आया। स्कूल सां गॾु मुंहिंजो ठपो आहे हेड मास्टर जो जी नाले सां सिंधीअ में लिखियलु उहो बि खणी वियो। किथे स्कूल करीम में ॾियणु सदरजी करीम में हुजणु यूसी रिपीट ताल का गंबर ठाणो कहिड़ो थो लॻे।